सॼी सिंध जियां कंबर में भी बरसातुनि तबाही मचाए छॾी। केतिराई घर ड्रही पट पइजी विया, जंहिं करे केतिरियूं जानियूं भी ज़ाया थियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था हाकिम ख़ास ख़ैरी जी रिपोर्ट। कंबर में केतिरनि ॾींहनि खां हलंदड़ ज़ोरदार बरसात तबाही मचाए शहर खे ॿोड़े छॾियो आहे, जंहिं सबब शहर जा अक्सर रोड, बाज़ारूं, घर, दुकान ऐं रस्ता बरसाती पाणीअ जे ज़िद में अची विया आहिनि। इंतज़ामिया जी नाअहलीअ सबब नेकाल वारो निज़ाम दुरुस्त न हुअण करे समूरा महला ऐं रहायशी कॉलोनी ॿुॾी रहियूं आहिनि ऐं घर किरी पिया आहिनि, जंहिं सबब हज़ारे खानदान बेघर थी विया आहिनि। डिप्टी कमिश्नर तरफ़ां जारी कयल पधिराईअ में बरसात सबब ज़िले जूं 52 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियूं आहिनि। 30,000 खानदान घर खां बेघर थी विया आहिनि, जेके सरकारी इमारतुनि में मथां वारे ख़ाली पियल प्लाटनि ऐं रोड रस्तनि ते वेठल आहिनि। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां उन्हनि जी का बि वाहर नथी कई वञे। ॿोॾ मुतासिरनि जी तज़लील कंदे इंतज़ामिया उन्हनि खां खाद खुराक उछलाए ॾिनी थी वञे। अहिड़ी सूरत हाल में वॾी तबाही ईंदी ऐं इंसानी ज़िंदगी मफ़लूज करे छॾियूं आहे ऐं किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थींदो। खाइण पीअण जो सामान जी खोट सबब मुनाफ़े ख़ोरनि शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। इंतज़ामिया खे घुर्जे त हंगामी बुनियाद ते उपा वठी इंसानी जानियूं बचाए। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ास ख़ैरी, आवाज़ न्यूज़ कंबर।